अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि पर ठीक ठाक मज़े में। जीअं त मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच सोणी सिंध ऑफिशियल टीवी यूट्यूब ते चैनल ते तव्हांखे भली का चवां थो। तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी शायदि न हूंदी त मुंहिंजो चैनल जेको मोनीटाइज़ थियण वारो उहो 2 चकर मूं अप्लाई कयो, उहो मोनीटाइज़ न थी सघियो। उनजे कारण आहे त केटीन वारनि हिकिड़ो नओं चैनल कढियो जंहिंजो नालो आहे केटीन म्यूज़िक टीवी। उन ते ड्रामा वग़ैरह अपलोड कंदा आहिनि पुराणा। इन जे हिसाब सां मुंहिंजो चैनल मोनीटाइज़ न थी सघियो। इन जे करे मां इन चैनल ते व्लॉगिंग कंदुसि ऐं ड्रामनि जे बाबति जेको अपडेट थी सघे उहो ॾींदुसि। जेको दोस्त चवंदा उन बाबति वीडियोज़ बि ठाहींदुसि इंशाअल्लाह। बाक़ी तव्हांखे जेको बि शइ जी ज़रूरत हुजे, कंहिं ॻाल्हि जी बात पुछा करणु या ड्रामनि जे बाबति, त उनजे बारे में भी वीडियो ठाहींदुसि इंशाअल्लाह ऐं व्लॉगिंग भी कंदुसि। तव्हांखे मुंहिंजी सपोर्ट करणी आहे ऐं हिकु सिंधी थियण जे नाते तव्हां मुंहिंजी सपोर्ट कजो जी। न यार, ही मुंहिंजो हिकिड़ो माइट आहे न, लोग मज़ाक कंदो रहंदो आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त ड्रामनि बाबति बि तव्हांखे वीडियो ॾींदासीं नवनि ऐं पुराणनि जेको बि तव्हां चवंदो इंशाअल्लाह उन्हनि जे बाबति ठाहींदासीं। जेके फिल्मूं ड्रामा अपलोड न आहिनि यूट्यूब ते ऐं उन्हनि जे बाबति बि तव्हां जेके चवंदा उनजे बाबति वीडियो ठाहे अपलोड कंदासीं। ऐं ख़ासि में ख़ासि ॻाल्हि त केटीन म्यूज़िक टीवी ईअं चैनल ठाहियो, उन ते ड्रामा अपलोड कंदा इंशाअल्लाह। तव्हांजी पसंदि जा बि ड्रामा अपलोड हू कंदा ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसिजो ऐं वॉच कजो। मज़ीद ॾिसण ऐं मज़ीद वीडियोज़ जे लाइ, मज़ीद अपडेटनि जे लाइ असांजी बि भारत अथव। असांजे चैनल खे बि सपोर्ट कजो, छो त हाणे इन चैनल खे मां अध में नथो छॾे सघां छो त हिन ते 2000 सब्सक्राइबर मुंहिंजा थी चुका आहिनि अल्लाह जे महिरबानी फज़ल करम सां। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी क़ुर्ब थोरा। मां बि ग़रीब माण्हू आहियां ऐं जेकॾहिं महिनत कयो इंशाअल्लाह उनखे कामयाबियुनि जे तरफ़ तव्हां मुंहिंजे साथ ॾेई वठी हलिजो, ठीकु आहे न दोस्तों। बाक़ी अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, जिते बि जो आबाद हुजो। ऐं अॼु मां पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी ॿकरी सां आहियां सेल्फी। ही मुंहिंजी ॿकरी आहे सेल्फी सां गॾु मां तव्हांखे सेल्फी कढायां थो। वीचारी ॿधल आहे असां वटि हिते कुझु ॾींहंनि खां बरसाति हुई, इन जे हिसाब सां घर में ॿधल आहे। पोइ मूं चयो अॼु छोड़े वञी चाढ़ियांसि। तव्हां कॾहिं सिंध वासी कॾहिं तव्हां थर घुमणु अचो, असांजी हींअर थर में तमामु माशाअल्लाह सुठो मौसम ऐं सुठी खाधल शयूं जीअं पिपूं कोढीर ऐं घुमण जो मज़ो ई पंहिंजो। अॼुकल्ह थर में काफ़ी दोस्त आहिनि जेके 14 अगस्त ते घुमण आया आहिनि, अञा अचनि पिया से उन्हनि दोस्तनि खे बि असां भलीकार महिरबानियूं जेके असांजे थर ॾांहुं आया इंशाअल्लाह। उन्हनि जी बि मुंहिंजा बि थोरा ही साम्हूं तव्हांखे मुंहिंजो थर ॾिसण में ईंदो हूंदो। इहो मुंहिंजो थर आहे ऐं मुंहिंजो भाई टियों नज़र नथो अचे त पियो काॾे वियो, इहो अचे पियो। ऐं तव्हांजे लाइ छा मां अपलोड कयां उहो बि तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं मुंहिंजी ॿकरी